गाड़ी आ रहे उथियासी बग़ावतुन ते घणनि जा खाना ख़राब थींदा। असीं उथियासी बग़ावतुन ते घणनि जा खाना ख़राब थींदा। असांजे काजा तकासरा पोइ असांजे काजा सिंधियन नेशनल कांग्रेस मरकज़ पारां स्टेट बैंक हैदराबाद खां प्रेस क्लब हैदराबाद ताईं ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जे नाले ते कारपोरेट फार्मिंग जी आड़ में सिंध जी लखें एकड़ ज़मीन ते मल्टीनेशनल कंपनी जी कब्ज़े जे ख़ात्मे, सिंधु दरिया मथां ठहंदड़ गैरक़ानूनी कैनालनि खे रद्द करणु, वफ़ाक़ जी रथाबंदी ज़रिए सिंध में ख़िते में वधंदड़ माहौलियाती तबाही खे रोकणु ऐं जबरी गुमशुदियुनि ऐं इंसानी हक़नि जी लताड़ खे रोकणु, सियासी कारकुननि जी आज़ादी लाइ मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट मोहब आज़ाद, मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र सारक जोयो, मरकज़ी ऑर्गेनाइज़र मुकेश कुमार, मरकज़ी ऑर्गेनाइज़र सोनी जोयो ऐं सिंधियन स्टूडेंट फेडरेशन जी मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र गनीअमान चांडियो ऐं मरकज़ी डिप्टी चीफ अदिल लिगारी जी अॻवानी में सिंध मार्च जी सिरी हेठि ॻाढ़नि झंडनि जी छांव में बैनर ऐं प्ले कार्ड हथनि में खणी हज़ारें औरतुनि, क़ौमी कारकुननि ऐं शागिर्दनि सख़्त नारेबाज़ी कंदे एहतजाजी मार्च करे प्रेस क्लब अॻियां धरणो हयो वियो। उथो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां वॾो पियो इनक़िलाब चे, वॾो पियो इनक़िलाब चे, वॾी के धाम धूम सां उथो त जंग ते रसूं झो थमाग ते पुॼूं झो ही कोट कूड़ जा भॼी भुरी किरी पिया झो ही ॾाढ जा हियां ॾकी ॾकी डरी पिया आवाज़ हिम्मतनि अॻियां वॾा वॾा झुकी पिया हवा खां जाबिरल संदा जिगर जली ॾकी पिया। उथो त जंग जोटियूं हराम खोर शूम सां जारी आहे जारी रहंदी जैसी रात नारी रहंदी, जैसी रात नारी रहंदी के नाल समूरा, के नाल समूरा, के नाल समूरा सिंगुते धारो कारपोरेट फार्मिंग, कारपोरेट फार्मिंग, कारपोरेट फार्मिंग इन रैली जे प्रोग्राम जी कार्रवाई जे लाइ भागनी आजिज़ खे गुज़ारिश कंदुसि पाण अचनि प्रोग्राम जी बाज़ाब्ता कार्रवाई कर। जो बारूं खसे घोट तुंहिंजे तंबूरे जूं तारूं खसे खसे कोई ओठी उठन जूं मुहारूं खसे मंज़िले इश्क मजनू खां छिरके पई सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई। सिंधियन नेशनल कांग्रेस 25 तारीख़ ते रहबर आज़म साईं जीएम सैयद जी मज़ार ते इहो वचन वरजायो हुयो। 4 तारीख़ ते असां हैदराबाद में ॻाढ़नि झंडनि जी छांव में पंहिंजे वजूद खे बचाइण जे लाइ, सिंधु दरिया खे बचाइण जे लाइ, सिंध में कारपोरेट फार्मिंग खे रद्द करण जे लाइ, सिंध में खंबे गुम कयल माण्हुनि जी आज़ादी लाइ ऐं जेको हिन रियासत जे अलॻि पॉलिसियुनि सबबु जेको असांजी तबाही थी आहे, माहौलियात तबाह थी आहे, इंडस डेल्टा तबाह थियो आहे, उन जे ख़िलाफ़ असां हज़ारनि जी तइदाद में, लखनि जी तइदाद में करा हैदराबाद में सिंध गॾु कंदासीं ऐं अॼु असां नटण उस में कहर जी गर्मी में इहो वाज़ह करे ॾेखारियोसीं त असीं सिंधियन नेशनल कांग्रेस हैदराबाद में समूरी सिंध गॾु करे सघे। अवांजो घणो वक़्तु न वठंदुसि प्रोग्राम के बाज़ाब्ता तौर शुरू करण जे लाइ सिंधियन नेशनल कांग्रेस कराची डिवीजन जे चीफ ऑर्गेनाइज़र अदा असद अली शाह के गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं साथियुनि खे आजियाणो ॾियनि। सैयद असद अली शाह। सदाए थी सबका बुख न पासे का जड़ी तेड़ी ज़ात जी जुंबश नाहे जा मूसी हले सा जा जीव मिठो न करे
मुझो भेनरों अमड़ियों मुझा भाइरो मुझा दोस्तों जिए सिंधु देश जिए साईं जीएम सैयद सबका पैरी हिकिड़ी गुज़ारिश आहे वाकई पट गरम बि आहे ऐं रोड ततल बि आहे ऐं तव्हां थकल पियो सिंधियन नेशनल कांग्रेस जी त 9 सालनि जी मुसलसल अणथक जिद्दोजहद जो नतीजो आहे सिंधियन नेशनल कांग्रेस जेका सिंध सुजागी फोरम खां वठी शुरू थिए थी जेका सिंध जे मुख़्तलिफ़ इशूज़ ते हर वक़्तु हर लम्हो सरापाए एहतजाज ऐं सरापाए जिद्दोजहद रही मिसिंग पर्सन जो इशू हुजे कैनालन जो इशू हुजे बेटन जो इशू हुजे या मजदूरन जे डेली वेजिस जो इशू हुजे तारीख़ में सिंध सुजागी फोरम के हमेशा लिखियो वेंदो त जिद्दोजहद में हमेशा अणथक ऐं हमेशा मौजूद रही उन ही जिद्दोजहद जो नतीजो 25 अप्रैल रहबर मुअज़्ज़म साईं जीएम साहिब जी मज़ार ते बिही सिंध जी आज़ादी सिंध जी खुशहाली ऐं सिंध जी सरसब्ज़ी लाइ असां सभिनी इहो वचन कयो त हिन जिद्दोजहद खे अञा वधाईंदासीं ऐं पंहिंजे साह जे आख़िरी तंद ताईं सिंधु देश जी आज़ादी लाइ विढ़ंदासीं ऐं दोस्तनि खे गॾु कंदासीं हिन मार्च में आयल सभिनी मुंहिंजे भेनरनि खे मुंहिंजे अमड़नि खे मुंहिंजे भाइरनि खे मुंहिंजे बुज़ुर्गनि खे भलीकार चवां थो ऐं जस ॾियां थो त हिन निटण उस में हिन गर्मीअ में तव्हां पंधु कयो ऐं इहो सच पुछो त हीउ पंधु कॾहिं बि रायगान न वेंदो हीउ पंधु जेके बि क़दम खॼा आहिनि भले हींअर कुझु बि न हुजे पर जॾहिं तारीख़ लिखबी त इहो पंधु तव्हांजो सोननि अखरनि में लिखियो वेंदो त कीअं सिंध जा माण्हू सिंध जे वकाला इहे निटण उस में पंधु करे रहिया हुआ असांजा मुतालबा कारपोरेट फार्मिंग जेके सिंधी हारियुनि जो मौत आहे उन खां अलावा सिर्फ़ केनाल रद्द न केनालनि समेत मुस्तक़बिल में अहिड़ा के बि मनसूबा न अचनि उन खां अलावा 1991 वारो ठाह जो मुज़मिल रद्द करे 1945 जे ठाह जे मुताबिक़ नवां ठाह ठाहिया वञनि सिंध जा मिसिंग पर्सन उन्हनि जो आज़ादु कयो वञे ऐं उन खां अलावा रियासत पारां जेका माहौलियाती तब्दीली हथरादू सिंध में क़ाइमु कई वई उनखे ख़तमु कयो वञे ऐं उन जे पारां जेके मुतासिर माण्हू आहिनि उन्हनि खे फंड्स ॾिना वञनि आउं लतीफ़ जो इहो बेत वठी पंहिंजी जाइ वठंदुसि जेको ॾुथ करे त डूंगर ॾोरण ॾाखड़ो जेको ॾुथ करे त डूंगर ॾोरण ॾाखड़ो छपर कीन ॾिए सुखड़ियूं सुतनि खे जिए सिंधु देश जिए साईं जीएम सैयद नौजवान ऐं सिंध में मुतारिक किरदार वो जश्न लतीफ़ जा प्रोग्राम हुजनि शागिर्दनि जा प्रोग्राम हुजनि शागिर्दनि जे हक़नि जी ॻाल्हि हुजे हुन पंहिंजे फूअ जवानी में ततल उस में टेटे ॾींहुं रोड ते बि वेठो आहे ऐं हुन समूरी सिंध जो सफ़र करे इहो पैगाम ॾिनो आहे त सिंध असांजो तारीख़ी वतन आहे ऐं असीं हिन वतन में आज़ाद ऐं ख़ुशहाल रहण चाहियूं था सिंधियन नेशनल स्टूडेंट फेडरेशन जो मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र आऊं खेसि अयाज़ हिननि सचनि सां सॾु कंदुसि अख सारी राति ने झपकी आहे ऐं शबनम टपकी आहे अख सारी राति ने झपकी आहे ऐं शबनम टपकी आहे जे बाख बुरे तई बख संदान हज़ारे मान रुगो तूं चओ मां कुछां तूं चओ मां लुछां पर तोखां हिकिड़ी ॻाल्हि पुछां तूं कंहिंखे ख़ामोश कंदे ऐलान हज़ारे मान रुगो इन्हनि सिटनि सां आऊं सिंधियन नेशनल स्टूडेंट फेडरेशन जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र मोहतरम गनीमान चांडियो खे गुज़ारिश कंदुसि पाण अचनि ऐं पंहिंजो ख़िताब कनि मोहतरम गनीमान चांडियो त मुर्क कंदासीं ज़ख़्म मिलिया जे त मुर्क कंदासीं चुमी अज़ाबनि खे भरबा भाकुर ज़ख़्म मिलिया जे त मुर्क कंदासीं चुमी अज़ाबनि खे भरबा भाकुर वफ़ा असांजी वकील बणबी भली बपा कनि हज़ार मैशर असांखे अंजाम जी ख़बर आहे ज़हर पियालो या करबला का वॼाईंदासीं उते बि वारा भली सजाए लोक मक़तल अड़े ओ जाना नहार जाने सिंध जा गबरू नौजवानो मुंहिंजूं भेणूं मुंहिंजा भाइरो
सिंधियन नेशनल कांग्रेस यानी दी होप ऑफ सिंधी नेशन कौम जी उम्मीद जे समूरन साथन के जीअं सिंधु देश जीअं साईं जीएम से मां समझां तो खोड़ सारा कौमी कारकुन देश में बाया हूंदा नौजवान नए जज्बे सां आहिनि उन्हनि जो रत बि गरम आहे दुश्मननि जो लिखतूं ॾिसी उन्हनि जो रत टाकियो बि हूंदो पर आउं उन दोस्तनि खे नंढड़ी हिदायत करण वञां थो त साथियो हिते दुश्मन जा हज़ारे परचम हुजनि हिन हैदराबाद में लॻियल पर जिथे फ़िक्रे जीएम सैद जे बुनियाद ते सिर्फ़ हिकिड़ो ॻाढ़ो झंडो बुलंद थो थिए सम्झो त उन्हनि जो मौत थी थो तंहिंजे करे असां जूं समूरियूं जेके ताक़तूं आहिनि असां जूं समूरी जेका एनर्जेटिक फेथ जेको आहे असांजो ॿिनि खे छॾे ॾियो दुश्मन जॾहिं हिन झंडे खणण सां ई लर्ज़ी थो वञे त बहितर न आहे त अहिड़ा 10 झंडा असां हवा में वधीक बुलंद कयूं तव्हां नौजवाननि खे हिदायत आई आहे त सिंध संजीद जी तरफ़ वधे थी तव्हां संजीदा न थींदव ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि त ही जंग असां पंहिंजे कुलनि ते खई आहे हिन नस्ल खां पोइ असां हीअ जंग पंहिंजे ईंदड़ नस्ल ट्रांसफर न कंदासीं असीं हीअ गुलामी जेका असांजी गिची में थोपी वई आहे असीं इहा सुभाणे पंहिंजे ईंदड़ नस्ल खे ॾियूं यानी असीं नाकारा थियासीं यानी असीं नाकाम थियासीं फ़िक्रे जीएम सैद जो कसम खणी पाण इहो सिंधियन नेशनल कांग्रेस जे प्लेटफॉर्म तां अॼोके सिंध मार्च जे प्लेटफॉर्म तां हथ मथे खणी इहो वचन कंदासीं त असां हीअ गुलामी ईंदड़ नस्ल लाइ ट्रांसफर न कंदासीं बल्कि हिन मुल्क खां फ़िक्रे जीएम सैद जे बुनियाद ते चिट्टी ऐं वाज़े आज़ादी वठी ऐं हासिल करे वठंदासीं बशीर खान चयो न हाणे मां ॿुधाए थो छॾियां समूरनि साथियुनि खे सभई शहीद असांजी अखियुनि जो सुरमो ऐं नूर आहिनि असांजे मथे जो मोड़ गले जो हार अखियुनि जो नूर आहिनि तंहिंजे करे बशीर खान चयो त मुंहिंजो हिकिड़ो माण्हू हूंदो लखनि बराबरि हूंदो अॼु मां हुसैन जी शक्ल में लख थो महसूसु कयां अॼु मोहब आज़ाद लिगारी जी शक्ल में जेको आहे त लख माण्हू महसूसु थो कयां अदा फतह सिर्फ़ फ़िक्र जी थींदी सच जी थींदी करबला जो मैदान 72 माण्हुनि सजायो हो सिर्फ़ 72 माण्हुनि सच सदाई अकेलो रहियो आहे पर जॾहिं बि विड़ियो आहे त हज़ारनि जे लश्कर खे लखनि जे लश्कर खे करोड़नि जे लश्कर खे ड्राहे पट कयो असीं उन्हनि माण्हुनि खे ॿुधाइण था चाहियूं जेके माण्हू महज़ फ़िक्रे जीएम सैद जो सहारो वठी हिन पूरी स्ट्रगल खे जिन हेतिरे अरसे खां वठी नुक़सान ॾिनो असीं सिंध में रहंदड़ उर्दू आबादी खे पंहिंजो तस्लीम था कयूं महज़ पंहिंजो तस्लीम न पर पंहिंजो सॻो भाउ बि सम्झूं था ऐं उन्हनि खे चऊं था त वतन जी आज़ादी जी तहरीक में ईअं सलाड़जी वञो जीअं दरिया जो पाणी समुंड में सलाड़जी वेंदो तव्हांजो मुस्तक़बिल बि सिंध सां सलाड़ियल आहे घणो वक़्तु नथो वठां टाइम मुख़्तसिर आहे हनान नबासी खे गिरफ़्तार कयो आहे कूड़नि केसनि में सबू यूनिवर्सिटी जो शागिर्द आहे बेदत कॉलोनी ते रियासत राता लाहे ॾिना आहिनि केनालनि खां पोइ केनालनि जी रविश में जॾहिं केनालनि जे ख़िलाफ़ हैदराबाद मां एजिटेशन शुरू थी थिए जिन नौजवाननि शुरू कई 12 खां 13 नौजवान खंबे गुम कया आहिनि इदारनि मां उन्हनि जी आज़ादी जी बि शागिर्द नुमाइंदे जे हैसियत सां उन शागिर्दनि जी आज़ादी जी बि घुर कयां थो ज़रई यूनिवर्सिटी में हिकिड़े प्रोवोस्ट जे लाइ 3-4 ॾींहंनि खां ज़रई यूनिवर्सिटी जूं मुख़्तलिफ़ क़ौम परस्त ऐं प्रोग्रेसिव तंज़ीमूं सरापा एहतजाजिन रियासत उनजे इदारनि ऐं उनजे पालतू माण्हुनि खे एतिरी मगी आहे त बाबा जेकॾहिं राइट ऑफ असेंबली जे तहत माण्हू पंहिंजी ॻाल्हि थो करे त उहा ॻाल्हि नथी ॿुधी वञे केस ऐं बग़ावतूं गद्दारियूं अदा 75-76 साल जो मुल्क आहे
साईं हफ़ीज़ कुरैशी ॻाल्हि कई त क़ौम खे मख़सूस हिकिड़ी नफ़्सियात थींदी आहे, क़ौम खे मख़सूस हिकिड़ी उनजी तबियत थींदी आहे, साइकोलॉजी उनजो मिज़ाज थींदो आहे। तव्हां सिंधी क़ौम जे मिज़ाज खे 75 साल जे कूज़े में फिक्स नथा करे सघो। तज़ाद आहे, इहो तज़ाद हाणे वधी रहियो। कल्ह हिकिड़ो GM सैयद हो, उनजो फ़िक्र शहीद बशीर खान कुरैशी ताईं वियो, साईं आरीसर साहब ताईं वियो, शहीद मुज़फ़र भुट्टे इसराई कुर्बान ख्वाब हाणे रूपले चोलियाणी ताईं वियो। पर अॼु असीं पंहिंजी अखियुनि सां ॾिसी बि रहिया आहियूं त जॾहिं बि को नंढड़ो ॿार कंहिं बि सिंधी औरत जे घर में ॼमे थो त उनखे ॻाढ़े झंडे जो गानो आज़ान सां गॾु सिंधु देश जो तरानो अर्पियो थो वञे। ज़िंदगी मुज़ाहिमत आहे, ज़िंदगी तहरुक आहे, ही अञा असांजी शुरूआत आहे। पुरअमन अंदाज़ सां अदम तशद्दुद जे बुनियाद ते सिंध जी हैदराबाद न पर पूरी सिंध ॻाढ़नि झंडनि सां सरसब्ज़ कंदासीं। जीअं सिंधु देश, जीअं साईं जी। तकरीर जे लाइ जंहिं माण्हू खे सॾे रहियो आहियां, अभी यकीन करियो सिंध जॾहिं बि सॾु कयो आहे त हुन सॾ में सॾ ॾिनो आहे। कराची जा रस्ता, समूरी सिंध जा रस्ता इन ॻाल्हि जा साखी हूंदा त वतन जॾहिं बि सॾु कयो आहे, वतन जो माण्हू जॾहिं बि तकलीफ़ में मुब्तला थियो आहे तॾहिं उन सिंध सुजागी फोरम जे प्लेटफॉर्म तां जेकॾहिं रड़ कई हुजे ऐं अॼु जेकॾहिं उहो सिंधियन नेशनल कांग्रेस जे प्लेटफॉर्म तां रड़ कई हुजे तॾहिं सारंग जोयो कराची जे रस्तनि ते सरापा एहतजाज थियो हूंदो। हाणे इंतहाई प्यार ऐं एतिराम सिंधियन नेशनल कांग्रेस जे मर्कज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र अदा सारंग जोयो खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजो ख़िताब पेश कनि। खुदा राम रहमान वा सिंध जीअरे मोया जोई अमुन, पाण खे हाण आज़ाद घुर्जे वतन, पाण खे हाण आज़ाद घुर्जे वतन। सिंधु देश मुक़द्दर रहबर सिंध मुफ़क्किर आज़म साईं GM सैयद रहबर सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी डिप्टी चीफ ऑर्गेनाइज़र जी हैसियत में पंहिंजी समूरनि भेनरुनि खे सिंध जे बाशऊर शागिर्दनि खे, नौजवाननि खे, क़ौमी कारकुननि खे, शागिर्द तंज़ीमुनि खे, सियासी समाजी तंज़ीमुनि जे दोस्तनि खे जस्तो ॾियां जिन हिन अहम सिंध मार्च में शिरकत करे क़ौमी फर्ज़ निभायो आहे। अॼु हिन धरती ही धरती जेका जिते असां वेठा आहियूं, ही सिंध धरती जो उहो इलाइक़ो आहे तारीख़ जो उहो तारीख़ी तख़्तगाह आहे जंहिं तख़्तगाह ते अंग्रेज़ दौर में सिंध जी आज़ादीअ जो सिज बुॾियो। अॼु असां उन धरतीअ तां वचन था कयूं त सिंधु देश जी मुकमिल आज़ादीअ जो सिज हिन धरतीअ तां उभारींदासीं। छो त असां इहो वाज़े ॿुधाइण था चाहियूं त सिंध हज़ारनि सालनि खां हिकु जुदा तारीख़ी वतन रहियो आहे। सिंधी हज़ारनि सालनि खां असां हिकु जुदा क़ौम रहिया आहियूं ऐं असां हिकु मुआहिदे तहत 1940 जे मुआहिदे तहत हिन फेडरेशन में इन शर्त में शामिल थियासीं त असां हिन फेडरेशन में वतन जी हैसियत में हूंदासीं। असांजो वतन आज़ाद ऐं ख़ुद मुख्तियार हूंदो। असां जी क़ौम जो तशख़ुस बहाल हूंदो। असांजी ज़ुबान क़ौमी सिंधी हूंदी। असां पंहिंजे वसीलनि जो आज़ादाना इस्तेमाल कंदासीं। पर 77 साल तारीख़ में पंजाब साम्राज्य इस्टेब्लिशमेंट न सिर्फ सिंध पर हिन खिते में हिन फेडरेशन में शामिल उन तारीख़ी वतननि खां इनकार कयो। यानी 1940 जी करारदाद जंहिंमें लिखियल आहे त सिंध समेत जेके बि तारीख़ी वतन
शामिल हूंदा उहे सावरेन ऐं ऑटोनॉमस हूंदा यानी आज़ाद ऐं ख़ुदि मुख्तियार हूंदा पर पाकिस्तान एस्टेब्लिशमेंट फौज ब्यूरोक्रेसी ऐं हितां जे नाइल हुक्मराननि सिंध खां उन जो तारीख़ी वतन जो तशख़ुस खसियो सिंधी क़ौम खां उन जी सुञाणप खसे छॾी सिंधी माण्हुनि खां उन जी तारीख़ी ॿोली खसे छॾी सिंधी माण्हुनि जो समुंड खसे छॾियो सिंधी माण्हुनि जे वाहिद जापे जे ज़रिए दरिया ते धाड़ा आया यादि रखो त सिंधू दरिया असांजे रुगो जियापे जो ज़रियो न आहे पर ही सिंधू दरिया असांजे वतन सिंध जो तख़लीक़ कारब आहे अॼु खां 6 करोड़ साल अॻु हिमालय जे पहाड़नि मां ही शींहं सिंधू दरिया गजगोड़ करे खरबे वारीअ जे मिटी जे तननि सां हिन धरती खे समुंड मां धिके ॿाहिरि करे सिंधू देश जी सूरत में धरती तौर ते आबाद कयो उन करे ही दरिया असांजो मालिक ऐं वारिस आहे ही दरिया असांजो पालनहार आहे पंजाब साम्राज्य समझे थो त हू सिंधूअ जे मथां धाड़ा हणी सिंध जो पाणी सुकाए सिंध के गुलाम बनाए उन्हनि खे गीजू रखी सघंदो त इहा उन्हनि जी भुल आहे सिंध जो माण्हू वो बबरले जो मैदान हुजे कराची जो मैदान हुजे या हैदराबाद जो मैदान हुजे लखन जे तादाद में गति करे सिंध जे माण्हुनि जो पैगाम ॾिनो आहे त सिंध जो माण्हू मरी सघे थो पंहिंजे वतन तां दस्तबरदार नथो थी सघे न ई सिंधू दरिया तां दस्तबरदार थी सघे थो सिंधू दरिया जे मथां असांखे को बि डैम ऐं केनाल मंज़ूर न आहे पोइ भले उन जो नालो मक्को रखो या मदीनो रखो असांखे को बि केनाल को बि डैम क़बूल न आहे पंजाब साम्राज्य समझे थो त ही असांजी तहरीक रुगो केनालनि खे रोकाइण जी तहरीक आहे पर असां उन्हनि खे ॿुधाइण था चाहियूं हीअ तहरीक सिंधू देश जी आज़ादी जी तहरीक आहे हीअ तहरीक सिंध वतन जे तशख़ुस जी बहाली जी तहरीक आहे हीअ तहरीक सिंधू दरिया जी वापसी जी तहरीक आहे हीअ तहरीक सिंध जी ज़मीनुनि जी मालिकी जी तहरीक आहे छो त सिंध जा वारिस सिंधी माण्हू आहिनि यूनाइटेड नेशन आलमी अदालत में विंदासी छो अंग्रेज दौर में वर्ल्ड बैंक ऐं आलमी कुतुनि जे साम्हूं पंजाब सिंध सां 1945 वारो पाणी ठाह कयो हो उन 45 वारे पाणी ठाह में वाइदो कयो वियो त सिंधू दरिया जो वारिस सिंधी माण्हू आहे सिंधी क़ौम आहे सिंधी वतन जा माण्हू आहिनि उन करे सिंधू दरिया जो 75 सैकड़ो पाणी सिंध जी मिल्कियत आहे ऐं सिंध जे माण्हुनि जी रज़ा खां ख़्वाहिश खां सवाइ सिंधू दरिया जे मथां को बि केनाल ऐं डैम मंज़ूर न आहे पर पंजाब साम्राज्य हमेशह उन मुआहिदे जी भञकड़ी कंदो आयो कॾहिं 1960 जे अंदरि अयूब खान जनरल अयूब खान सिंधू तास मुआहिदो करे पंजाब जा 3 दरिया ब्यास रावी ऐं सतलज खपाए छॾिया यादि रखो उहे 3 दरिया रुगो पंजाब जा न हुआ सिंधू दरिया खे आबाद कंदड़ दरिया हुआ जेका पंजाबी फौज ऐं जनरल खपाए हिंदुस्तान खे पैसनि जे वस ॾेई छॾिया ऐं सिंधू दरिया जे मथां करबेला मंगला डैम ठाहिया चश्मा लिंक केनाल ऐं थल केनाल ठाहिया अॼु ही 6 9 केनाल ठाहिण जा ड्रामा कनि पिया अरे बाबा तव्हां सिंध
जे मथा केनाल ऐं डैम ठाहे सिंध जी लखे एकड़ ज़रख़ेज़ ज़मीन तबाह करे छॾी। समुंड सिंध जी 80 लख एकड़ ज़मीन खाई चुको आहे। बतीन फटे ऐं सुजावल जी लखे एकड़ ज़मीन समुंड गिरी वियो आहे। लखे माण्हू दरबदर थी विया आहिनि, लॾपलाइण ते मजबूर थी विया आहिनि। लखे माण्हू जर खारो ऐं ज़हरीलो थियण जे करे बीमारियुनि जे विखे हेपाटाइटिस C ऐं B ऐं गुर्दनि जी बीमारी में असांजे ॿार खां वठी करे ॿुढे ताईं, बुज़ुर्ग खां वठी करे नौजवान ताईं तड़पी मरे पियो। इहो कुदरती अज़ाब न आहे, हिन रियासत जो नाज़िल कयल ॼमर आहे। उन करे असां जो मुतालबो रुगो केनाल ख़त्म करण न आहे, असांजो मुतालबो 1945 जे ठाह जी रोशनी में नओं पाणी जो मुआहिदो आहे, जंहिंमें 75% शेयर सिंध खे मिलणु खपे। उन खां अलावा असांजो जेको ॿियो अहम मुतालबो आहे कॉर्पोरेट फार्मिंग। ग्रीन इनिशिएटिव पाकिस्तान जे नाले में तव्हां SIFC जहिड़ो ख़तरनाक इदारो ठाहे सिंध जी लखे एकड़ ज़मीनुनि ते कब्ज़ो करे तव्हां छावणियूं ठाहियो पिया। तव्हां सिंध जी लखे एकड़ ज़मीनुनि ते कब्ज़ा करे अरब शहज़ादनि खे अयाशी जा अॾा ॾेई रहिया आहियो। तव्हां सिंध जी लखे एकड़ ज़मीनुनि ते कब्ज़ा करे मल्टीनेशनल कंपनियुनि जे ज़रिए कॉर्पोरेट फार्मिंग कयो पिया। पढ़ियल लिखियल नौजवान हो, टेक्नोलॉजी जो तौरा तव्हां गूगल ते रुगो सर्च कयो त अमेरिका जे अंदर कॉर्पोरेट फार्मिंग कहिड़ा कलूर कया। जिले कॉर्पोरेट फार्मिंग अमेरिका में थी त लखे माण्हू मरी विया, लखे हारी बेरोजगार थी विया। ज़मीन 20 सालनि जे अंदर खाद ख़त्म थी वई, बंजर बणिजी वई। ही सिंध जी ज़मीन खे बंजर बणाइण चाहिनि पिया पंहिंजा मुफ़ाद हासिल करण जे लाइ। छो हिननि खे ख़बर आहे त बलोचिस्तान हिननि खे पादर पियो हणे, अफ़गानिस्तान ऐं ख़ैबर पख्तूनख्वा वारा माण्हू मिली हिननि खे पादर पिया हणनि। उन करे उहे हिननि खां निकिरनि पिया। हाणे हिननि 10 पंजा सिंध में खोलण जी कोशिशि कई आहे। उन करे कॉर्पोरेट फार्मिंग जे नाले ते सिंध जी धरती ते कब्ज़े जी कोशिशि था कनि। असां था करूं तव्हां लखे एकड़ जी ॻाल्हि था कयो, असां सिंध जा माण्हू सिंध जो इंच बि तव्हांखे ॾियण लाइ तयार न आहियूं। करे मरी वेंदासीं पर सिंध जी ज़मीन जो इंच बि तव्हांखे न ॾींदासीं। सिंध जी ज़मीन जो वारिस सिंधी माण्हू आहे। असांजो मुतालबो इहो आहे त धरती धड़ियुनि खे इहा ज़मीन मिले, सिंध जे बेज़मीन हारियुनि खे इहा ज़मीन मिले। टियों असांजो मुतालबो तव्हां हिन निट ऐं गर्मीअ में कंहिं दौर में ॿुधंदासीं हैदराबाद हवाउनि जो शहर आहे, जाम शोरो हवाउनि जो शहर आहे। कराची जी मौसम अहिड़ी हुई तो सॼी सिंध जा माण्हू गर्मी जूं मोकलूं कराची में गुज़ारण ईंदा हुआ। हाणे हालत इहा आहे त कराची में हीट स्ट्रोक जे करे 5 10 20 हज़ार माण्हू मरनि पिया। इहा माहौलियाती जेका तबाही थी आहे, हीउ जेको गर्मी वधी आहे, इहो कुदरती अज़ाब न आहे पर इहा रियासती नाअहली ऐं हुकुमराननि जी ग़लति पॉलिसियुनि जो नतीजो आहे। हीउ कार्बन डाइऑक्साइड ऐं नाइट्रोजन गैसुनि जो इस्तेमालु करे फैक्ट्रियुनि जे ज़रिए ॿेलनि जूं वाढूं करे कमर जा ॿेला तबाह करे फड़कारी खे ख़त्म करे सिंध जी माहौलियात खे तबाह कयो आहे। ऐं खरबे रुपया क्लाइमेट छो त उन तबाही में मुलवस रुगो पाकिस्तान रियासत न आहे पर दुनिया जा सबूरा सरमाएदार मुल्क बि आहिनि। उन करे दुनिया जेके बि मुल्क मुतासिर आहिनि क्लाइमेट तब्दीली जे करे उन्हनि खे खरबे रुपया ॾिए थी उन्हनि जी बहबूद लाइ भलाई लाइ, पर उहे खरबे रुपया हितां जी करप्ट पीपल्स पार्टी ऐं वफ़ाक़ ऐं फ़ौज पैसा खाई था वञनि। असांजो मुतालबो आहे त क्लाइमेट फंड सिंध जी माण्हुनि जी मिल्कियत आहे, उहो उन ते ख़र्च करणु घुरिजे। आखिरी जेको असांजो मुतालबो अॼो के तहरीक जो हिन सिंध मार्चो जबरी गुमशुदगियुनि जो आहे। जबरी गुमशुदगियूं ऐं इंसाननि जी हक़नि जी लताड़ सियासी क़ौमी कारकुननि खे कूड़नि केसनि में क़ैद करण अहिड़ा मामला आहिनि जेका रियासत पंहिंजे हक़ घुरण ते असांजे आवाज़ खे दॿाइणु चाहे थी। ही कॾहिं पीका ऑर्डिनेंस जे ज़रिए त कॾहिं PPO ऑर्डिनेंस जे ज़रिए मुख़्तलिफ़ मार्शल ऑर्डिनेंस लागू करे सिंध जे माण्हू जे आवाज़ खे घुटण जी कोशिशि कई वई आहे। ही नथा चाहिनि त सिंध जो माण्हू ॻाल्हाए, ही नथा चाहिनि त सिंध जो माण्हू पंहिंजो हक़ घुरे। उन करे सिंध जो माण्हू मोहबाज़ात जी सूरत में हक़ थो घुरे त मोहबाज़ात खे खंबे गुम करे था छॾनि। सिंध जा माण्हू
हिकिड़े बुज़ुर्ग अयूब कांगड़ी जी सूरत में आवाज़ तो थारे तो उनखे खबे गुम था कने 8 सालन खां वो लापता है। इंसाफ का 8 सालन खां लापता है। मुर्तजा जवड़े जो 8 सालन खां लापता है। सुहेल रज़ा भट्टी 12 सालन खां लापता है। शबीर कबरानी 14 सालन खां लापता है। ही सिंध जे माण्हुनि खे जेको तव्हां जबरी गुम कयो था यूनाइटेड नेशन जो कानून आहे त जंग जी हालतुनि में कंहिं रियासत खे इख्तियार रहे त कंहिं बि माण्हू खे ईअं जबरी तौर ते खंबे गुम करे। जेकॾहिं कंहिं माण्हू ते को ॾोह आहे को केस आहे त तव्हांजो अदालती निज़ाम आहे, तव्हांजूं कोर्टूं आहिनि, तव्हांजो आइन आहे। हालांकि इहा ॻाल्हि ज़ाहिर आहे त असां न 1973 जे आइन खे तस्लीम कयूं था, न हिन रियासत पाकिस्तान खे तस्लीम कयूं था, न उन्हनि जे अदालती निज़ाम खे क़बूल कयूं था। पर उनजे बावजूद असां चऊं था त पंहिंजे आइन तहत पंहिंजे कानून तहत पंहिंजी अदालतुनि में असांजे नौजवाननि खे पेश कयो। असां उते बि साबित कयोसीं त असांजो नौजवान फ़क़ति परस्त आशिक़ आहे, धरती जो ॿियो वतन आहे, उहो कॾहिं बि गुनहगार ऐं दहशतगर्द न आहे। उन करे असांजो मुतालबो आहे त सिंध मां जबरी तौर ते खंबे गुम कयल उमर चांडियो वकील हुजे, अब्बास कतरियो हुजे या असांजा ॿिया नौजवान क़ौमी कारकुन हुजनि, उन्हनि खे आज़ादु कयो। ऐं जेके असांजा नौजवान क़ौमी कारकुन शागिर्द कूड़नि केसनि में जेलनि में कैद आहिनि, असां उन्हनि जी आज़ादी जो मुतालबो था कयूं। अरबाब भील हुजे, कमरेड हनान अब्बासी हुजे या ॿिया असांजा केतिरा ई नौजवान कराची, हैदराबाद, सखर ऐं मुख़्तलिफ़ सेंट्रल जेलनि में अज़तूं पिया काटिन, कूड़नि केसनि में भोगनि पिया। असां उन्हनि जी आज़ादी जो मुतालबो था कयूं। असां सम्झूं था जबरी गुमशुदगियूं इंसाननि जी इंसानी हक़नि जी लताड़ आहे। सियासी कारकुननि खे गिरफ़्तार करे कूड़नि केसनि जे ज़रिए असांजी जदोजहद खे दॿाइण जी साज़िश आहे। उन करे असांखे कंहिं बि रूत में इहा साज़िश क़बूल न आहे। असां इहा जदोजहद कल्ह बि जारी हुई, अॼु बि जारी आहे। असांजी इहा जदोजहद वतन जी आज़ादी जी जदोजहद जारी रहंदी। हिकु महीनो खनग में जामशोरो जो जेको हिकु बाशऊर ऐं शरीफ़ ऐं बाज़त शहरी वकील उमर चांडियो जेको हो उहो जबरी अगवा कयो वियो आहे, जख़्मजी वियो आहे। असां अपील कंदा रहिया आहियूं त उन उमर चांडे खे वकील उमर चांडे खे जेको आहे जल्द खां जल्द बाज़ाब कयो वञे, छाकाणि त हुनजी फैमिली जेका आहे, हुनजा जेके ॿार आहिनि मुसलसल डिप्रेशन जो शिकार थी रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु असां इहा वरी अपील था कयूं हितां जी मीडिया खे, हितां जी इंतज़ाम खे, हितां जे हुकमराननि खे, हितां जी असेंबली खे उमर चांडियो वकील खे जेको आहे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे त जीअं हुनजा बचड़ा, हुनजी फैमिली जेका आहे उहा ख़ुशहाल थी सघनि। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हैदराबाद हुजे, समूरी सिंध हुजे, ऐं अवांजी भरपूर ताड़ियुनि में सिंधियन नेशनल कांग्रेस जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र एडवोकेट नवाब आज़ाद खे गुज़ारिश कंदुसि त पाण अचनि ऐं पंहिंजो ख़िताब कनि। एडवोकेट नवाब आज़ाद। आयात चयो दात वॾी शइ न आहे, सच वॾी शइ आहे, जो सच मचाए सो मच वॾी शइ आहे। जंजीर पाइब आज़ादा, ज़ुल्म सदाई आ ज़िंदान में, रात नांगण पा, रात जोगण पा, रख जटाऊं सदा उन्हीं जो ध्यान में। ए आयात तू जो इश्क आ इंसान सां, हू चवन था तू नहीं ईमान। दोस्तों ही मार्च पुरमन तरीक़े सां अॼु पंहिंजी मंज़िल ते पहुतो पंहिंजे 4 एजेंडाउनि सां, जंहिंमें असांजी पहिरीं एजेंडा हुई त सिंधु दरिया ते को कैनाल असांखे मंज़ूर न आहे। असां मुतालबो था करियो आलमी अदालतनि खां ऐं आलमी ज़मीर खां त असांखे 1945 जे अकार्ड मुताबिक़ सिंधु में पाणी ॾिनो वञे। इन सिंधु में कॾहिं एॾो पाणी हूंदो हो, तॾहिं लतीफ़ फरमायो दहशत दम दरिया में जित जायूं जानारनि, न को संदो सीर जो मप न मलाहनि। दहशत दम दरिया में जायूं जानारन, न को संदो सीर जो मप न मलाहन। उते दरंदा दरिया में वाक़ा कयो वरन, उते अणतारुन साड़ सीर लंघाए।
जिते मलाहन खे बि इहो अंदाज़ो न हूंदो हुयो त हिते केतिरो पाणी आहे, हुननि खे बि इहा माप न हूंदी। अॼु ने दरिया खे हिन रेगिस्तान करे छॾियो, उन दरिया में वारी उॾामे पई। इन मौजनि खे वापसि आणण लाइ असां सिंधियन नेशनल कांग्रेस जे प्लेटफॉर्म तां ही सिंध मार्च करे इहो पैगाम ॾियण था चाहियूं त असां जल्द ई लोअर अपेरन असां उनखे था सम्झूं जेको अफेक्टेड आहे। असांजी पूरी सिंध अफेक्टेड आहे सिंधू दरिया में पाणी न हुजण जे करे, पर हक़ीक़ी तरह अफेक्टेड जेकर सिंध में आहे त उहो ठट्टो बदीन ऐं सिजावल आहे। असां जल्दी इहो ऐलान कंदासीं त बदीन खां ठठे ताईं पैदल मार्च करे हिकु सुजागी आणींदासीं, उन्हनि माण्हुनि सां इज़हार यकजहती कंदासीं ऐं हुननि खे इहो चवंदासीं उथी पियो ऐं पंहिंजे वतन जी मालिकी करियो ऐं पंहिंजे हक़नि लाइ। दोस्तो अॼु असां उन जॻह ते बीठा आहियूं, मुंहिंजे पोयां मिठाराम हॉस्टल आहे। तव्हांखे ख़बर आहे त इन जी तारीख़ी अफ़ादियत कहिड़ी आहे। इन खे हिकु अज़ीम शाइर, हिन बरे अज़म जे हिकु वॾे शाइर राबिंद्रनाथ टैगोर इन जी इफ़्तिताह कयो। अॼु उन ई प्रेस क्लब जे अॻियां बीठा आहियूं जिथे माई जिंदो सालनि जा साल पंहिंजे पुटनि जी कातिल मेजर ताहिर खे फांसी ॾियारण लाइ सालनि जा साल एहतजाज कया। हुन ॿुधायो जॾहिं वॾियूं बरसातूं पयूं ऐं हुननि पाणिनि जे विचां पंध अची सभु मूं तां खिलंदा हुआ ऐं आउं पंध अची हिते प्रेस क्लब ते वेहंदी हुअसि ऐं रातिनि जा राति हिते रही पई हूंदी हुअसि। अॼु असां उन ई जॻह ते बीठा आहियूं जिते हुनजे धीअरनि पंहिंजे पाण खे साड़े करे पंहिंजे इंसाफ़ जी खुर कई। पर असां इहो ॿुधाइण था चाहियूं असां सिर्फ़ु पंहिंजे पाण खे साड़नि ऐं पंहिंजे पाण खे मारण जो ठीको न आहे खयो। हाणे ही जेको सॾ में सॾ ॾियण लाइ सिंधु थी बीठी आहे। अॼु ही रेफरेंडम आहे, ही सिंधियन नेशनल कांग्रेस जो अॼु पहिरियों ही मार्च हुयो जंहिंमें हिननि एतमाद इहो ॾेखारियो असांखे त असां तव्हां सिंधी क़ौम इहो एतमाद अहिड़ो सां तव्हां गॾु आहे। ऐं इहो उन्हनि खे बि पैगाम ॾिनो जिन्हनि सिंधी क़ौम सां बार दगा कयो, बार दोखो कयो। उन्हनि खे बि शट डाउन जो हिकिड़ो मैसेज ॾिनो, उन जो बि दुकान हाणे न हलंदो। असां वटि का अहिड़ी शख़्सियत न आहे जेको चवे त आऊं आहियां ऐं बसि आऊं मरण ताईं आऊं आहियां। असां वटि इहो रवाज ख़तमु करे छॾियो, उनखे असां तुॾो वणी असां हिन जदोजहद खे ईअं खणी हलंदासीं जीअं जंग जे मैदान में जर्नेल तलवार खणी वेंदो आहे त सिपाही बि तलवार खणी वेंदो आहे। हुते जर्नेल जी बि हैसियत बराबरि हूंदी आहे त हुते सिपाही जी बि हैसियत बराबरि हूंदी आहे। सिंधियन नेशनल कांग्रेस जे आम वर्कर खां वठी मर्कज़ी अॻवान ताईं हुन में को बि इत्तेफ़ाक़ न हूंदो त को हू कारकुन आहे या हू अॻवान आहे, उहो हिन तंज़ीम जो वारिस आहे। तो दोस्तो अॼु असां इहो हैदराबाद जे हिन ख़ूबसूरत शहर में असां इहो पैगाम था ॾियूं पूरी सिंध खे त असां हिन मार्च खां पोइ तय कयो हुयो असां सिंध में वेंदासीं, घटनि में वेंदासीं, गली में वेंदासीं, शहर में वेंदासीं ऐं असां पंहिंजी सिंध नेशनल कांग्रेस जे पंहिंजे पैगाम खे खणी हिकु मुनज़्ज़म ऐं अख़्तियार हिकिड़ी तंज़ीम हिकिड़ो इदारो ठाहींदासीं जेका तंज़ीम डेमोक्रेटिक बुनियादनि ते अवामी जमहूरी इनकलाबी ऐं सेक्युलर जमायत ऐं इहा जमायत पंहिंजे अंदरि पंहिंजे जोहर में इदारनि ते मुश्तमिल हूंदी। ऐं हिन खां पोइ असां इहो बि तय कयो आहे त जल्दी असां सिंधियन स्टूडेंट फेडरेशन जे प्लेटफॉर्म तां असां हिकिड़ी मुनज़्ज़म जदोजहद शुरू कंदासीं स्टूडेंट जी बहाली जे लाइ। पूरी यूनिवर्सिटियुनि जे अंदरि असां इहो हिकिड़ो मज़बूत आवाज़ उथारींदासीं त असांखे स्टूडेंट यूनियन जी बहाली खपे ऐं असां हुते साइंसी ऐं टेक्नोलॉजी जे बुनियाद ते इदारनि जी जोड़नि जी जदोजहद कंदासीं।
ये असांजा अॻी जदोजहद जा लाइमल आहे पर उन सां गॾोगॾु असांजो मेन मक़सदु जंहिंजे करे असां ही सिंध मार्च कयो हिन सिंध मार्च जो मक़सदु इहो हुयो त ही सिंधू जूं मौजूं ऐं ही सिंधी क़ौम जे मुंहं ते मायूसी जा तह जेके चढ़ी विया आहिनि असां वरी उहे लाहे करे हुननि जे चेहरनि ते मुर्क आहियूं जिन्हनि जे चेहरनि ते हिननि हुकुमराननि असांजे हिननि जेके लीडरनि जिन्हनि हिन सम्झो त असां हिन क़ौम खे फतह करे छॾियो आहे ऐं हुननि ईअं हमेशह ईअं मुखातिब थिया हिन क़ौम खां ॼण त हू हुकुमरान हुजनि ॼण हू काबिज़ हुजनि ॼण हू तरखान ऐं अरगूननि जा औलाद हुजनि ऐं हुननि खे ताकारी हुजनि जेके हिते घोड़नि जी ज़ुम्बनि सां हिन फतह कयो जे धरती खे कतई न आहे अॼु धरती हिकिड़े चकर ॿीहर उथी बीठी आहे वरी हिन जेका आहे जेके ही जंग असांजे जेका घरनि ते जेका मसलत कई वई हुई उन खे अॼु असां ललकार था करियूं ऐं असां पुरमन जदोजहद सां हिन जेका सिंध सां जेका दगा ऐं दोखो थिए पियो उनखे असां हिकिड़े चकर ॿीहर फतह करे ॾेखारींदासीं असां पंहिंजे भेणनि खे असां पंहिंजे दोस्तनि खे असां इहो अपील कंदासीं असां ही ॾाढो झंडो खयल हथनि में दोस्तनि खे इहो अपील कंदासीं इन झंडे जी अज़मत खे बुलंद रखण लाइ असांखे पुरमन जदोजहद करणी आहे असांजे हथनि में इहो झंडो आहे जी गांधी चयो ही लूण मुंहिंजे हथनि में आहे जेकॾहिं इहे ॿाहूं टुटी पवनि इहो लूण ज़मीन ते न किरंदो असां इहो चऊं था त असांजे हथ में इहो ॻाढ़ो झंडो आहे असांजो सिर बि वञे हलियो इहो झंडो न किरंदो इन झंडे जी अज़मत खे न किरण ॾींदासीं सो दोस्तो ही सिंधी क़ौम जेका 7 करोड़ माण्हुनि जी धरती आहे ही 7 करोड़ माण्हू जेकॾहिं हिकु आवाज़ थी पी रहनि हिन धरती ते जेके यलगार कंदड़ वॾेरा हुजनि काबिज़ हुकुमरान हुजनि ऐं असुल हुकुमराननि जा वाठा हुजनि ही बूट पालिश कंदड़ वॾेरा हुजनि या बूटनि वारा हुजनि असां उनखे ॿुधाइण था चाहियूं तव्हां हिन धरती खे ईअं न सम्झो हिननि माण्हुनि खे ईअं एतिरो कमज़ोर न सम्झो जो तव्हां ईअं सम्झो त बसि असां मनमानी करे किथे कारपोरेट फार्मिंग कंदासीं किथे सिंधू ते असां धाड़ा हणी उन ते कैनाल ठाहींदासीं असां इन धरती खे नीस ताईं नाबूद करे आबाद धरती खे असां बर्बाद कंदासीं ऐं आबाद ज़मीननि खे वीरान कंदासीं इहो कतई मुमकिन न आहे ही क़ौम उथी बीठी आहे तव्हां में जुरियत आहे अचो ई मुक़ाबिलो करियो तव्हां जूं टैंकूं तव्हांजा हथियार इहो तारीख़ असांखे सेखारियो आहे न्याणी जे मैदान में सारंग ॻाल्हि कई त हुते जॾहिं सिंध हिन टाइम जो जेको आज़ादी जो सिज लथो पर उन में जुरियतमंद माण्हू विढ़िया हुननि हथे खाली अंग्रेज सरकार जे गोलियुनि खे सीनो ॾिनो त असांजा हथे खाली आहिनि तव्हां हिननि में गोलियूं हणो असां हथे खाली आहियूं तॾहिं आयाज़ चयो मूं ॾात अनोखी आंदी आहे थी तंद वेढ़े तलवारनि सां थो टकराया गीत जॾहिं आऊं संदे दीवारनि सां था तुंहिंजा भारी बुर्ज लुॾनि तूं हीणो हथियार महिरबानी